चङो हाणे बस बस हे त खुलियल हुजे, गर्मी लॻी पई आहे, कुझु हवा त लॻे। ठीकु आहे साईं। हाणे हिकिड़ो कमु कर, सिधो बोरची खाने में वञ, वञी मानियूं पचाए, ओताक ते महिमान आयल आहिनि। उताक कम खे ॻाल्हि यादि आई साईं, उताक में सुबुह जो गोड़ छाजो हुए? छो दरिया खाने जी ज़ाल आई गोड़ खां डिॼी वई है? साईं तव्हांजे हूंदे भला मूंखे कहिड़ो को? ओताक ते कुझु रोलू कुत्ता आया हा, भौंकी भौंकी आओ के। मां जेसि ताईं फ्रेश थी वठां तेसि ताईं तूं बोरची खाने में वञ, हथ वञी हलाए। महिमान मुंहिंजी ओताक ते आयल आहिनि, इहो मुंहिंजी शान वटां न आहे। दरिया खाने जी ओताक ते महिमान अचे ऐं बुखियो हलियो वञे। ओ मुंहिंजा साईं देरि न लॻंदी, तव्हां वञी फ्रेश थियो, मां ईअं मानी करे थी वठां। वाह वाह। दिलावर खान रावल खान खे बचाए विधो। हाणे इहो रावल खान असांजो पीछो कॾहिं बि न छॾींदो। अदा शेरल, हिते भाऊ दरिया खान ॾिस असां सां केॾो प्यार थो करे, केॾी मोहबत थो करे, केॾो कुर्ब थो ॾिए। छो न असां हिते रही पऊं? असां पंहिंजे हमले में नाकाम पिया। जेकॾहिं अकबर खान जी तरफ़ हलियासीं न त उन जो बि मुंहुं ख़राबु हूंदो। अदा शेरल, जेकॾहिं दरिया खान असांजो साथ ॾिए थो ऐं असांजी मदद करे थो त पोइ हिते रही था पऊं, जेसीं ताईं उन्हनि जो ज़ोर नथो टुटे। दरिया खान एॾो साथ ॾिनो आहे, इन खां वधीक अञा कहिड़ो साथ ॾींदो? अदा वरी बि हुन सां ॻाल्हाइण लाज़मी आहे। ॻाल्हाइण बेवकूफ़ी हूंदी। बग़ैर ॼाण सुञाण जे असांखे पनाह ॾिनई, दुश्मननि सां विढ़ियो, उन्हनि खे दर तां वापसि करे छॾियईं। हाणे असां उन माण्हू खां छा पुछूं? जीअं अदा तोखे मुनासिबु लॻे। जेकॾहिं अकबर खान खे असांजी परवाह हूंदी न त हू हिते मिलण लाइ ज़रूरु ईंदो। जेकॾहिं हुन असांखे इस्तेमालु कयो आहे न, यादि रखजांइ असांजे तरफ़ कॾहिं बि न ईंदो। इन मां ई असांखे अकबर खान जी नीयत जी ख़बर पइजी वेंदी। हैदर, अम्मा ऐं बाबा जी घणी नाराज़गी ख़तम थी वई आहे तुला। नाराज़ थियण उन्हनि जो हक़ आहे, छो त मां हुनजे पुट जो कातिल आहियां। जेकॾहिं हू सची दिलि सां मूंखे माफ़ था कनि त बाक़ी ज़िंदगी मां हुननि जी ख़िदमत कंदो रहंदुसि। पुट तूं दिलि नंढी न कर, हिकु न हिकु ॾींहुं तोखे ज़रूरु माफ़ करे छॾींदा। बाबा ऐं अम्मा वेलो खाइनि था त वेलो वेहनि था। पारस, मुंहिंजी त तोखे पूरी इजाज़त आहे। हितां जेको तोखे खपे उहो होॾां खणी वेंदी कर। हो हितां जी काई बि शइ नथा खाइनि, जेका शइ खणी वञा थी न हू हथ बि कोन था लाहिनि। जेकॾहिं तूं थोरो ज़ोर बि रखंदी आहे पंहिंजे ॿिए जे मथां, तूं ज़रूरु राज़ी थी वेंदा। चाची, मां बाबा ऐं अम्मा जे मथां इलाही ज़ोर रखियो आहे, पर हिन वक़्तु रूंडो अम्मा ऐं बाबा खां ज़बरदस्ती घर जा कागज़ वठण थो चाहे। पारस, ॿीहर रूंडो हुननि खे कॾहिं बि तंग न कंदो, इहो मां वाइदो थो कयां। ओ मां ॾाढो सूरा मां। कहिड़ो लाचार हुई जो पराए झेड़े में वञी टपो ॾिनी। ओ मां इहो कमु बाबे जो आहे, बाबे जो। बाबे जो ही वक़्तु अथई रावल खान जे दिलि कटण जो, ऐं मूं देरी न कई। हा, पोइ वञी तो पादरनि खे मुंहुं ॾिनो। छोरे खे जॾहिं वींदे वींदे बि सम्झायोमांसि, बाबा तूं रुगो रावल खान सां गॾु हुजिजांइ, हुनखे पीछल न छॾिजांइ। जॾहिं बि को पादरनि जो वसकारो थिए न, तूं पोते वेठो रुगो तमाशो ॾिसजांइ। पर न सही, सवाल ई पैदा नथो थिए। छोरे खे पादरनि करण जो आहे वॾो शौक़ु। जॾहिं बि बुत में सूरत पएसि न तॾहिं पादर पादर वेठो थो करे। मूंखे इहो ॿुधाए, पिणे दिलेरो या मां दिलेरो आहे जो हिनखे दिलेरी ॾेखारण जो वॾो लाचारो थको कंहिं जाइ जो। यार बाबा, मूं चयो त दरिया खान सां विढ़ंदुसि त रावल खान जो भरोसो हासिल कंदुसि। रावल खान तोखे टिकी फोटे जा बि पैसा कोन ॾिना जो तूं खाईं। घटि में घटि तुंहिंजे बुत जो सूर त लहे हा। बाबा तूं स्टार्टिंग में पहिरियनि ई पादरनि सां रावल खान जो भरोसो हासिल नथो करे सघी। यार बाबा, तूं छा थो चईं त मां रावल खान जे करे रोज़ रोज़ पादर खाईंदुसि? हा न बाबा न, मूंखां इहो कमु कोन पुॼंदी। न हे भरोसो हासिल करणो तुंहिंजी गॾ में पोइ मुंहिंजो छा। यार बाबा, हिन चकर न पादरनि जे अॻियां
तोखे मोकिलणो आहे तोखे। हाय हाय बा हिन मोए जो त पोइ जनाज़ो ईंदो। हिन में पादरनि खां जी सभु किथे आहे? वड़े तारा गोल तारा वॼाए छॾियो हिन माई। हीअ माई त मूंखे कंहिं बि लेखे में कान थी ॿधे। मां त अञा ॿी शादी करण जे चक्कर में लॻो पियो आहियां। बता थो ॾींहुं राति ख़्वाब ॾिसंदो। यार बाबा हाणे तुंहिंजी ॿी शादी कबर सां कराईंदासीं, कबर सां। रावल खान अकबर खान खां पोइ हाणे दरिया खान असांजी गीची में पइजी वियो आहे। जेकॾहिं हर भेरे असां इहे पोइते हटंदा रहंदासीं पोइ त इहे सभई दुश्मन असांजी गीचीअ में पइजी वेंदा। पोइ असांखे हर तरीक़े सां उहो पिया कमज़ोर सम्झंदा। न न सावल असां कमज़ोर न आहियूं, न आहियूं असां कमज़ोर। रावल खान इन हवालनि सां त को फ़र्क़ु कोन पवंदो। जेसीं ताईं असां पंहिंजो दम ऐं ज़ोर इन अकबर खान ऐं दरिया खान खे नथा ॾेखारियूं। मंसूर खान खे असां चई छॾियो आहे, उहे पंहिंजा माण्हू तयारु करे पियो। मां त इहो चवंदुसि त तव्हां पंहिंजा माण्हू तयारु करे छॾियो। अॼु राति ई दरिया खान जो ताक़त ते हमिलो था कयूं। मुराद ऐं शेरन खे ॿधी था हिते वठी अचूं। मां बि इहो थो चवां त दुश्मन खे हर भेरे घर ॾेई पाण खे कमज़ोर ज़ाहिर नाहे करणु। पोइ तयारी कयो त अॼु राति पंहिंजे ज़ोर ऐं शोर सां हली था दरिया खान जे मथां हमिलो कयूं। पोइ केॾो बि ॾाढो मुड़ुसु छो न हुजे, हूंदो पंहिंजे ॻोठ जो, पर असांखां ॾाढो न आहे। अदा सावल तव्हां वञी तयारी कयो, अॼु राति हमिलो ज़रूरु थींदो। तव्हांखे रेस अकबर खान घुरायो आहे, जल्दी कयो। कुझु ॾींहं असां हिते आहियूं, जीअं ई टाइम मिलियो न रेस वटि ईंदासीं। अरे टाइम छा मिलंदो, हिन महिल ई हलो। ॿाहिरि गाॾी तव्हांखे खणण लाइ आई आहे। अरे कननि खां बोरो ई कमदार या कननि जा पर्दा कम कोन था कनि। चयोसीं न त कुझु ॾींहं असां हिते आहियूं, हाणे हल। इहा जेकी गाॾी किराए ते का आया हुई न इन फौरन हितां वठी हल। अरे हलंदा त तव्हांजा वॾा थी, छो त मां या कमदार अंब अहिड़ा ॾींदोसां वटि अंब जो खंभ खंभ थी वेंदो। कहिड़ा करियो 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 अबोई अबा निकिरो निकिरो निकिरो। हलो हलो हलो। मूंखे रेस जो हुकुम आहे त हिननि खे वठी वञा। तुंहिंजे रेस जा हुकुम हिते त हलण वारा न आहिनि, न आहिनि हिते हलण वारा। ओ बा अबा हथ कढोसि, मरी पवंदो बा। पोइ हितां पेर ड्राहियो। मूं छा चयो? हितां पेर ड्राहियो। हलो हितां फुटो। राम राम सॼो मासूमनि खे। अरे तव्हांखे ख़बर आहे त दरिया खान जा हथ खड़ा हलंदा आहिनि, पोइ बि तव्हां बकवास कान था पढ़ो। सही माफ़ी हिननि खे माफ़ी मिले। उथो 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 उथो। हलो खंभ खंभ थी वियो। वर्ष तुंहिंजो मक़सदु आहे त सभु दरिया खान खां मार खाई मोटी आया आहिनि। हा हैदर, कंहिंमें बि इहा हिमत नथी जो दरिया खान जे मथां हथियार सिधा कनि। इहो सुठो कयो तो दरिया खान जे मथां हथियार सिधा न कयो, न त वॾो गंद थिए। हैदर, इज़त जी ॻाल्हि हुई, नुक़सान त नुक़सान ई सही, पर ईअं वापसि अचणु न घुरिजनि। हा सम्झा थो त पलांद जे लाइ ॿीहर ज़रूरु वेंदा न, तॾहिं बि पादर खाई मोटंदा। इन में साफ़ ज़ाहिर आहे त दरिया खान ताक़त रखे थो, तॾहिं त पलांद लाइ ॿीहर वञनि था। हैदर, जेका मूं ख़बर ॿुधी आहे त उहो वॾो मुड़ुसु माण्हू आहे, अजायो कंहिंसां फिटाईंदो न आहे। अगरि हुन जी गीची में को माण्हू पहुची वेंदो आहे न, उनखे छॾींदो बि न आहे। जेकर दरिया खान अजायो कंहिंसां न आहे फिटाईंदो त हिननि खे वञी उते ॻाल्हियूं करणियूं घुरिजनि, ऐं ही उन्हनि सां फिटाए ईंदा त उहो कॾहिं बि हिननि खे बख़्श न कंदो। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां दरिया खान जे हथों पातर खाई ईंदो ऐं पंहिंजा माण्हू बि छॾाए कोन ईंदो। बाबल साईं, उहे हाणे पंहिंजा माण्हू न आहिनि रहिया, हुननि दरिया खान सां हथु मिलाए छॾियो आहे। बाबा साईं, कमदार हुते पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर कई आहे, न त असां दरिया खान खे
मुंहुं टोड़ जवाब ॾीवां। त पोइ वञ दरिया ख़ान खे मुंहुं टोड़ जवाब ॾेई अच। तोखे रोकियो कयां? घणा माण्हू खपनि? जेके चवी मां ॾियां तोखे, 5 10 जेके चवई। सिर्फ़ 4 माण्हू दरिया खान जे लाइ काफ़ी आहिनि। कमदार जी बबल बोता सोराब खे 4 माण्हू गॾाए ॾे। ऐं हा, सोराब ॻाल्हि कन खोले ॿुध। यो दरिया ख़ान मां अस्पताल में ॾिसां। दरिया ख़ान अस्पताल वञे न वञे, बाक़ी मूंखे 4 माण्हुनि सां गॾु 4 बेड बुक कराइणा पवंदा अस्पताल में। कमदार तूं सफ़ा असांखे अहिड़ो सम्झो आहे छा? अरे मूं जहिड़ो तव्हांखे सम्झो आहे न, ख़ुदा करे अहिड़ा निकिरो, ईअं त वरी बेइज़्ता थी अची हिते बीहो। मालिक साईं तव्हांखे ज़िंदगी बख़्शे ॾिनी, मां त तव्हां लाइ ॾाढी परेशान थी वई हुअसि। गोली त उन्हनि सोट रावल ते हलाई, बसि सोट खे बचाईंदे मूंखे लॻी वई। इहो बि शुक्र आहे थोरो पासे खां लॻी निकिरी वई। जेकॾहिं थोरो हेठि लॻे हा न त शायदि मां। साईं मालिक साईं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे, तव्हां इन ॻाल्हि खे छॾियो। पर सोरठ मां सोट लाइ परेशान आहे। ॿाहिरियां दुश्मन त ॿार, पर हाणे ॻोठनि तरफ़ हमला थियणु शुरू थी विया आहिनि। आख़िर हुनखे मां केतिरा ॾींहं बचाईंदो रहंदुसि। तव्हां न पाण सां गॾु जेका माण्हुनि जी लोध पालियो था वतो, इन खां इहो सुठो न आहे त को कम वारो माण्हू रखो पाण सां गॾु, भला जेके घटि में घटि तव्हांजी हिफ़ाज़त त करे सघनि न। हा सोरठ, मूं पाण इहो ई सोचियो आहे, हिकु ॿ ई सही, पर माण्हू कम वारा हुअणु खपनि। बाक़ी हिन वक़्तु जेके असां वटि मुफ़्त या टुकर खाइनि पिया न, उहे कंहिंजी बि हिफ़ाज़त नथा करे सघनि। उन्हनि खे पालियो बि वेठा ऐं पघारूं बि भरियो पिया ऐं गोलियूं बि तव्हांखे ई पई थियूं लॻनि, त पोइ तव्हां अहिड़नि माण्हुनि मां हथु छो नथा कढी छॾियो? तूं परेशान न थी सोरठ, असां पंहिंजो पूरो बंदोबस्तु करे वठंदासीं। हलिया पापा हलिया। जी ॾिस बजरी ढोइण वारो डोसर जाबर तो कोन यार पापा, वो जाबर लॻो पियो आहे, बाक़ी हो पतो लिखंदो वधे तूं वरी जाबर त कान्हे को। हल केरु कान्हे को? हा हा रुंदे सां ठगी। अरे मूं न तव्हांखे ऑर्डर कयो हो त हू घर ख़ाली करे चाबी मुंहिंजे हवाले कयो, तव्हां वरी टिसेरो तारो हणी चाबियूं पाण सां गॾु अचे अचे हिते टिकियाओ यार अहिड़ो। रूंडा कुछ खुदा खुदा कर, हिक पैर कबर में तई पोइ बि नथो सुधरे। असां तोखे चाबियूं ॾेई छॾींदासीं हुन घर जूं, त पोइ असां काॾे वेंदासीं? हेड़ी तव्हां बहादुरीअ में रहिया पिया हो। हू घर बाबा मुंहिंजे नाले सां थियल आहे, रजिस्ट्री थियल आहे। महिरबानी करे मूंखे चाबी ॾियो ऐं जिथे खपे वञ उते रहो। असां जॻह कोन ॾींदासीं, ही परायो घर आहे, ख़बर न आहे त केतिरा ॾींहं रहूं, पर तोखे घर ज़रूरु ॾियो आहे। पर घर त असांजी धीउ जे नाले लिखियलु आहे, यानी मुंहिंजी नुंहुं जे नाले। जे मुंहिंजो पुटु जहिड़ो हुजे हा, हुन सां शादी कराए घर अचो हा, त पोइ तव्हांजो घर हो न हो रहियो, न वरी तुंहिंजी लिखत रही। बड़े तारा गोल तारा, अड़े थोरा ॾिसी छा थियो? हे ॿई मड़ा इज़त वारे ॾींहुं जवाई कोन्हनि, या चाबी वठीनि या गिले हितां कढीनि। यार बाबा, हे इज़त सां चाबी ॾियण वारा ई न आहिनि। मां त चवां थो त हिननि खे गिले वठी हलूं। सचो ही हे ॿई मड़ा इज़त वारे ॾींहुं जवाई कोन्हनि, हिननि खे गिले खणी अॻो गिलीन। दिमाग़ ख़राब आहे तव्हांजो। यार बाबा हिन खे दावत केरु ॾिनी? हिकिड़ो मूंखे बूथ ते बूटो घरोड़े तॾे त किथे मां ख़्वाब तो कोन पियो थो ॾिसां, या के क़यामत अचण वारी आहे। जो हिननि जे पुट जो कातिल वरी हिननि सां हमदर्दी पियो थो करे। बाबा
वाह साधवा सबको वञाए असल मुल्क मां दूहा कढी छॾी नंढो न हल इहा ख़बर तोखे बि पइजी वई। वे त ॿुधाए थो इहा ख़बर कीअं पई हितां हुतां हेॾां होॾां नंढो रही मासा त यार तोखों सवा त मूंखे त मज़ो ई न पियो अचे। अरे जवान भली भली करे आयो बाबा। ख़ैर हूंदी सदा आबाद रहंदे भाऊ। मासा त हाणे सम्झी वियो आहियां त हिननि जवाननि खे बचाइण जे लाइ तो मुड़ुस माण्हुनि खे ॾंडो ॾिनो। इहा ख़बर भले पई हिते हुते जिते किथे त तूं ॾंडो ॾिनो आहे। तोखे त चङी तरह ख़बर आहे मासा त ही दरिया ख़ान कंहिंजी बि नाइंसाफ़ी बर्दाश्त नाहे कंदो। भले भले इहे वाज टकंदो रहो मासा त इहे वाज टकंदो रहो। पोइ माण्हुनि खे ख़बर पवंदी त तूं मासा त कंहिंजो ई हूं बि असुल चङनि भलनि जे पेरनि जे हेठां ज़मीन गरम करे छॾी त मां डंडा डंडा भाऊ दरिया खान ही छा कंदो आहे? दरिया इहो पुछो छा नाया कंदो। हितां जूं ख़बरूं हुते हुतां जूं ख़बरूं हिते तॾहिं त चवां थो हिते हुते जिथे किथे नंढो ॾींदो आहियां। चङो हाणे घणी ॻाल्हियूं न कर, कम जी ॻाल्हि कर। कम जो छा करे आयो आहीं? डंडो ॾेई कम खे पटी आयो आहियां। मां वेठो आहियां तूं परेशान छो थो थी ऐं मुंहिंजे हूंदे पंहिंजे मासात जे हूंदे तोखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। मासात मिठी ज़ात हाणे कुकुड़ को त खाऊं राति। यार बाबा हाणे छा थींदो? रे छोड़ा भॼण जी न कर विढ़ण जी कर विढ़ण जी। अच्छा विढ़ण जी कर। हे इधर एतिरो जवान आई त हथियार फिटी कर। विढ़ मुंहिंजे पीउ सां त ख़बर पवई। मुंहिंजो मतिलबु मूंसां विढ़ त ख़बर पवई। हाणे ख़बर पियव न बाबा तूं त वञी मां वञा लॻे थो मूंखे ई वञिणो पवंदो। नत ते पदरन करण जो वॾो शौक़ ते चो। जी जी हुकुम हुकुम हुकुम। बौडा तू निकिरी वए तोते बि हथ गरम कया। तो वञण जो जॾहिं ऑर्डर इशूड करे छॾियो त पोइ मां वञा थो। जी अच्छा तारा गॾे कौन कुत्तनि खे न जाए। चाचा तव्हां खुटको न कयो। ही एतिरा मोतबर न आहिनि जो तव्हां खां घर ख़ाली कराईंदा। असांजे मथां का बि मुसीबत अचे तोखे हमदर्दी ॾेखारण जी का बि ज़रूरत कान्हे सम्झी। तूं हलियो वञ हितां असां तोखे ॾिसी कोन था सघूं। वञ हलियो हितां। ॿियो ख़बर कारे तकड़ा तकड़ा निकिरी पिया हो। रेस रावल खान हुकुम कयो आहे त रूंडे जे घर में हाशिम हूंदो ऐं उनखे ॿधी हिते खणी अचो। पोइ त रूंडे जे घर वञण तव्हांजो अजायो आहे। हाशिम त घणनि ॾींहंनि खां नज़र ई न आयो आहे। इन जो मतिलबु त हाशिम खे बि ख़बर पइजी वई त रेस मथां हमिलो थियो आहे। ख़बर हूंदसि तॾहिं त गुड़ छॾियो अथई न त लाचार हुअसि छा। हो त सावल खान रेस हाशिम खे ज़िंदा ई कोन छॾींदो पंहिंजे छोरनि सां गॾु हाशिम खे पूरो करे छॾींदो। रेस किथे आहे? ओताक ते आहे काॾे वेला? रेस बाबा ओताक ते। जाबिर हाणे कीअं थो भाई? पहिरें खां बहितर थो सम्झां। मां सम्झुमि त टंग नाकारा थींदी
पर उथंदे इलाज थी वियो। अलाह मालिका। असांखे बि ख़ौफ़ हुयो तुंहिंजे इलाज दौरान किथे रावल खाना वारा न पहुची वञनि। अञा भॼण जहिड़ो न आहियां, वेहण जहिड़ो आहियां। आया न मुंहुं ॾेई विझंदासीं। फ़िलहाल त हुननि जो रुख कंहिं ॿिए तरफ़ आहे, तेसीं इंशाल्लाह तूं जल्द ठीक थी वेंदे। मुकमल ठीकु थियण में अञा 8-10 ॾींहं लॻंदा। थोरी तकलीफ़ आहे छो जो आहियां हिकिड़ो वज़न वारो मुड़ुस, हलण में थोरी थिए थी। यार बाबा ईअं ई हिन ॻोठ में असांखे हर को कुटींदो रहंदो न त असांजी हिन ॻोठ में टके जी बि इज़त कान रहंदी। हूं वरी तव्हांजी त कहिड़ी इज़त आहे, मूंखे बि ॿुधायो खणी। वड़े तारा गोल तारा हिन सिंगारी मच्छीअ जे नज़रुनि में हिन ॻोठ में थोका ऐं बेस्तार को असीं आहियूं। इन में शक बि न सम्झजांइ, सॼो ॻोठ इन खां वधीक तो तव्हांखे सम्झे। यार बाबा कुझु ॻाल्हियूं अम्मा जो सचो अथई, हाणे माणे दॿे थी करे थाप वरी तूं हुनखे साफ़ बिया सम्झो वेठो आहीं। यार बाबा हाणे ॾिठो वञे न त हिन ॻोठ में असां सां केरु ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहे ऐं हर माण्हू असांखां मुंहुं मोड़े वेंदो आहे। रे चरीअ जा पुट उहो न करे जो उन्हनि माण्हुनि जे मथां असांजो ख़ौफ़ तारी थी वियो आहे। पुर्स बि चंडी था लथल आहीं, हिन खां माण्हू ख़ौफ़ज़ादा आहिनि। बुआ इहा ॻाल्हि कंदे शर्म बि कोन थो चई, ॿुधी बि नथो मरी। असां रुगो हिन घर में बेस्ता ऐं थोका आहियूं, बाक़ी ॿाहिरि असांजी वॾी इज़त आहे। यार बाबा सचो आहीं सचो आहीं, अम्मा वटि असांजी त का बि इज़त कान्हे। जॾहिं इन क़ाबिल बणबो न त पोइ मां त छा पूरो ॻोठ तव्हांजी इज़त कंदो। अॼु जे दरिया खान जे मथे में तव्हां धूड़ न विधी ऐं मूंखे कमदारी तां रेस कढो त मां दंबूकू हणंदोसांव, दंबूकू। अॼु तोखे माड़ो कमु करे रखंदो कमदार, जो तव्हांजूं सलवारूं धोबी बि कोन धोईंदा। कमदार असां जूं न दुश्मननि जूं, दुश्मन ॾिसंदे तूं। खुदा करे ईअं थिए, बाक़ी मूंखे नथो लॻे। तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे। बाबा मां एतिरो वेझे बि कोन हलंदुसि जो अखियुनि सां बि ॾिसां। बाक़ी तूं किथे हली बीहंदे? पुट ई हो, तूं न सोच त मां को दरिया खान जे ॻोठ तव्हां सां गॾु हलण वारो आहियां। असांजो ॻोठ आहे न, उतां तव्हांखे रवानो करे मां वरी रिवर्स गिर हणंदुसि। तोखे असां सां गॾु हलणो पवंदो, पोइ भले तूं असां सां परे बीहजांइ। ठीकु आहे, तव्हां चओ था त मां तव्हांखे पंहिंजे अखियुनि सां पादर खाईंदे ॾिसंदुसि। ओ मुंहिंजो मतिलबु आहे हुनखे पादर हणंदे ॾिसंदुसि। डंडा खणो, अचो। बाबा साईं, इहा आहे मुंहिंजो दोस्त इनायत। दीदार मूंखे उहे माण्हू खपनि जेके बाहि में पकल हुजनि। आज़माए ॾिसो बाबा साईं, तव्हांखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो। इन आज़माइश लाइ त मूं तव्हांखे हिते घुरायो आहे। हुकुम कयो मंसूर ख़ान, कंहिंजे मथां तांडा रखणा आहिनि। दरिया ख़ान खे सबक़ सेखारिणो आहे। मंसूर ख़ान, दरिया ख़ान सां तव्हांजी कहिड़ी दुश्मनी आहे? तव्हांखे सवाल करण जी का बि इजाज़त न आहे इनायत। ग़लतीअ जी माफ़ी बाबा साईं, अॻिते को बि सवाल जवाब न थींदो। बाबा साईं, असां अॼु ही हिन कम सां निकिरी था वञूं। दरिया ख़ान खे मारणो न आहे, सिर्फ़ु हुनखे ज़ख़्मी करणो आहे, जीअं हुनजी थोरी आकड़ ख़तमु थिए। हू सम्झे थो त हिन में को बि हथु न विझंदो, पर मां मंसूर ख़ान, मां हुनखे ॿुधाइण थो चाहियां त अञा हिन मुल्क में मर्द मुजाहिद पिया आहिनि। तव्हां सिर्फ़ु दरिया ख़ान जी वञी जांच करे अचो त हू किथे अचे थो ऐं किथे वञे थो। बाक़ी जॾहिं हमले जो वक़्तु आयो त मां पाण तव्हां सां गॾु हलंदुसि। ठीकु आहे बाबा साईं, असां ईअं ई कंदासीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।